वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त मुल्क में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी कर खयो आहे। दहशतगर्दनि खे ॿीहर पाकिस्तान में आबाद कयो वियो। पेरा किॾां वञनि था सभिनी खे ख़बर आहे। इस्लामाबाद में कन्वेंशन खे ख़िताब कंदे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त वतन जी हिफ़ाज़त कंदड़नि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ज़हर उगाचियो पियो वञे। वज़ीर-आज़म जो चवण आहे त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ 80,000 ज़िंदगियूं क़ुर्बान कयूं। संदसि चवण आहे त सभिनी खे ख़बर आहे त दहशतगर्दी जा पेरा केॾां वञनि था, दहशतगर्दनि खे पैसा केरु ॾेई रहियो आहे। वज़ीर-आज़म जो चवण आहे त पाकिस्तान खां वधीक उहिदा न हुजण घुरिजनि। संदसि चवण हुयो त बेनज़ीर भुट्टो जी शहादत वक़्तु सिंध मां पाकिस्तान खपे जो नारो लॻो। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त मुल्क में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी कर खयो आहे। दहशतगर्दनि खे ॿीहर पाकिस्तान में आबाद कयो। पेरा केॾां वञनि था सभिनी खे ख़बर आहे। इस्लामाबाद में कन्वेंशन खे ख़िताब कंदे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ चयो त वतन जी हिफ़ाज़त कंदड़नि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ज़हर उगाचियो पियो वञे। वज़ीर-आज़म जो चवण आहे त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ 80,000 ज़िंदगियूं क़ुर्बान कयूं। वज़ीर-आज़म जो चवण आहे त सभिनी खे ख़बर आहे त दहशतगर्दी जा पेरा केॾां वञनि था, दहशतगर्दनि खे पैसा केरु ॾेई रहियो आहे। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त पाकिस्तान खां वधीक उहिदा न हुजण घुरिजनि। संदसि चवण हो त बेनज़ीर भुट्टो जी शहादत वक़्तु सिंध मां पाकिस्तान खपे जो नारो लॻो। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त मुल्क में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी कर खयो आहे। दहशतगर्दनि खे ॿीहर पाकिस्तान में आबाद कयो वियो। पेरा केॾां वञनि था सभिनी खे ख़बर आहे। इस्लामाबाद में कन्वेंशन खे ख़िताब कंदे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ चयो त वतन जी हिफ़ाज़त कंदड़नि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ज़हर उगाचियो पियो वञे। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ 8,000 ज़िंदगियूं क़ुर्बान कयूं। संदसि चवण हो त सभिनी खे ख़बर आहे त दहशतगर्दी जा पेरा केॾां वञनि था, दहशतगर्दनि खे पैसा केरु ॾेई रहियो आहे। वज़ीर-आज़म जो चवण आहे त पाकिस्तान खां वधीक उहिदा न हुजण घुरिजनि। संदसि चवण हो त बेनज़ीर भुट्टो जी शहादत वक़्तु सिंध मां पाकिस्तान खपे जो नारो लॻो। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त मुल्क में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी कर खयो आहे।